पाक अफगान छिकताण सबब चमन, खैबर, ॾखण उत्तर वज़ीस्तान ज़िले कुरन जा सरहदी रस्ता 14 ॾींहं बि बंदि आहिनि। बाबे दोस्ती, तुरखम, खरलाची, अंगूर अड्डा, गुलाम खान सरहद ते सवें माल सां भरियल गाॾियूं फाथल आहिनि। कस्टम इख्तियार मूजिब चमन में बाबे दोस्ती जे गेट 4 मां सिर्फ़ अफगान शहरियुनि खे खणी वेंदड़ गाॾियुनि खे अफगानिस्तान वञण जी इजाज़त ॾिनी पई वञे। चकरनि खां पोइ हींअर ताईं 10,000 अफगान शहरियुनि खे वापसि उमाणियो वियो आहे, जॾहिं त 1200 ख़ाली कंटेनर्स वापसि पाकिस्तान में दाख़िल थिया आहिनि। चकरनि में मुतासिर ट्रेड रूट्स में मुतासिर हंधनि तां मलबो अञा ताईं न हटायो वियो आहे। बाबे दोस्ती खुलण जी सूरत में ट्रांज़िट कंटेनर्स खे मरहलेवार बहाल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। बाबे दोस्ती कस्टम ऐं चमन खां कराची रूट ते सवें माल बरदार ट्रक कंटेनर्स बीठल आहिनि। ॿिन्ही तरफ़नि खां फाथल गाॾियुनि में गोश्त, फ्रूट, सब्जियूं, जूस ख़राब थी रहिया आहिनि। खैबर में तुरखम वापार गुज़रगाह ऐं ॾखण वज़ीस्तान में अंगूर अड्डा, उत्तर वज़ीस्तान में गुलाम खान ऐं ज़िले कुर्रम में खरलाची सरहदूं बि बंदि आहिनि, जे सबब कार्गो गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻल आहिनि।